मेरो जॾहिं बानूअ तोखां माफ़ी वती आहे त पोइ मुंहुं सुजाए छो थी वते घुमंदी? जेकॾहिं हिन घर में रहणो आहे त पोइ हिक ॿिए खे माफ़ करण बि सिखो। माफ़ी ग़लतीअ जी हूंदी आहे, गुनाह जी सज़ा हूंदी आहे। तूं ऐं तुंहिंजी ज़ाल मुंहिंजा गुनहगार आहियो। तव्हां ॿई माफ़ीअ जा न, सज़ा जा हक़दार आहियो। कहिड़ो असां तुंहिंजो धन ॿधो आहे, सॼो ॾींहुं वती थी मकर कंदी। जेकॾहिं न बानू तोखे ज़हर ॾिए हा त तूं ज़िंदा ई न हुजे हा। मूं वरी कहिड़ी तव्हांखे मयार ॾिनी आहे? ही घर मुंहिंजो आहे। जेकॾहिं मां तव्हांखे पसंदि न आहियां न त तव्हां ॿई वञी सघो था। बंदि करी आहे पंहिंजी बकवास। ही घर तो कोने ठारायो, बाबा ठारायो आहे। ही घर असां सभिनी जो आहे, अकेली तुंहिंजो कोन्हे को। जेकॾहिं न मूंखे ॿीहर इहो तानू ॾिनई त ज़बान काकड़े मां कढी छॾींदोमांइ। वॾेरा सालार खान, मां का ॻोठ जी अणपढ़ियल छोकिरी न आहियां। ही घर मुंहिंजी मिल्कियत आहे। मां तुंहिंजे दाबनि धड़कन में अचण वारी न आहियां। तुंहिंजो या ॿिए कंहिंजो हिन घर में को बि हिसो पती न आहे। तव्हां हिते वेठा आहियो, इहो मुंहिंजो तव्हांजे मथां अहसान आहे। तो जहिड़ियूं मां अलाए केतिरियूं माराए गुम कराए छॾियूं। जेकॾहिं तूं साह खणी थी न त इहो वॾेरे सालार खान जो तो ते अहसान आहे। मां जेकॾहिं चाहियां न त हींअर जो हींअर नड़ीअ ते लत ॾेई तुंहिंजो साह कढी सघां थो। तूं ईअं कॾहिं बि कोन कंदे। जेकॾहिं न मूंखे माराए गुम कराए छॾई त मुंहिंजी मिल्कियत सॼी ट्रस्ट ॾे हली वेंदी। ऐं पोइ तूं ऐं तुंहिंजी ज़ाल वत जो ज़कात जूं मानियूं खाईंदा, दर पदर जा धिका खाईंदा। सम्झई? सोचे समझी ॻाल्हाए। कारो नाग ऐं सालार खान बि पंहिंजो विर न आहिनि विसारींदा। बीह अदावरिया में बीह यार। तो मैं हिकड़ो कम फाथो आ, शुक्र आ जो मिली वे। मां तोखे गोलियो पे चमचन जी दुआ सां। केड़ो कम थई मुंह में? वरी छा फाथो थई? दीदे अपने घुटो गाल बुध। घुटो त घणा डी अग में जा सा, पर यार वजी कोन थो मिले। चरियन मुंह ते फाथा हूं। बुधाए केड़े कम सां आयो ही? मां न तोडे सदोरी वारे चक्कर लाए आयो आया। अरे भूख बसर औरत ज़ात डाडे आदम के जेको बाबो हो न असांजो, उनखे ही समझ में कान आई, सो तोखे समझ में ईंदी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।